अस्सलाम वालेकुम व्यूअर्स अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं गुल ओडाणे जी बारे में ॻाल्हाईंदासीं, पर उन खां पहिरियां महिरबानी करे असांजो यूट्यूब चैनल MKS स्टूडियो HD खे सब्सक्राइब कंदा। अब्बास गुल ओडाणो असल में लाड़काणे सां ताल्लुक़ रखे थो। अब्बास गुल ओडाणो हिकु तमामु बहितरीन अदाकार आहे। दोस्तों, अब्बास गुल पहिरियों ड्रामो पंहिंजा परावा मां तमामु घणी सुठी शोहरत हासिल कई। अब्बास गुल के पंहिंजा परावा ड्रामे मां तमामु घणी सुठी मोट मिली। दोस्तों, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अब्बास गुल काफ़ी ड्रामनि में पिणु कमु कयो आहे, पर सभ खां हिट ड्रामो पंहिंजा परावा हो। दोस्तों, अब्बास गुल ओडाणो जा वॾा सऊदी में रहंदा आहिनि, जॾहिं त अब्बास गुल अदाकारी जे शौक़ जे करे सिंध में रहे थो। अब्बास गुल शादीशुदा आहे ऐं हिकु तमामु सुहिणो आर्टिस्ट आहे। दोस्तों, अब्बास गुल ओडाणो दर्दनि जी दरिया ड्रामे में तमामु घणो कमु कयो हो, उन में बि तमामु सुठी मोट मिलियसि। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल यूट्यूब ते बि खोड़ सारा ड्रामा कया आहिनि, जंहिंमें हिन सुठी एक्टिंग जी परफॉर्म कई आहे। दोस्तों, अॼु जी हीअ हुई वीडियो। अगरि तव्हांखे पसंदि आई त लाइक कंदा, वीडियो खे, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं शेयर कंदा, पंहिंजी राय बि ॾींदा कमेंट में।